अॼु मां आहियां ख़ैरपुर नाथन शाह में पंहिंजे यानी प्री प्यारे ऐं तमामु मुअमर तरीन शख़्स जेको हितां जो लोकल रहवासी आहे ऐं जेको हितां जो तमामु हिन वक़्तु साईं जी उमिरि 95 साल उमिरि थी चुकी आहे ऐं 96 साल में हिन वक़्तु हले पियो ऐं साईं जी उमिरि आहे 1929 जी पैदाइश आहे। साईं जो आहे गोपी चंद। साईं सां अॼु असां पंहिंजी कचहरी कंदासीं ऐं साईं खां असां सुवाल पुछंदासीं त साईं तव्हांजो जनम कॾहिं थियो, कहिड़े साल में थियो? हिकु 29 में ख़ैरपुर नाथन शाह में तव्हांजो जनम थियो आहे। तव्हांजो पंहिंजो पूरो नालो साईं तव्हांजो पूरो नालो कहिड़ो आहे? दीवान गोपीचंद। दीवान गोपीचंद। तव्हांजे पिता जो नालो? दीवान दीवान पूरनचंद। ऐं तव्हां असुल ख़ैरपुर नाथन शाह शहर जा आहियो। अच्छा साईं, तव्हां पंहिंजी जेका तालीम उहा कॾहिं शुरू कई ऐं किथां खां शुरू कई? किथे तव्हां तालीम शुरू कई ऐं तालीम हिते हुई फाइनल ताईं। अच्छा, फाइनल कई त मूंखे प्राइमरी मास्टर मिली। अच्छा, तव्हां जेको पहिरियों दर्जे खां पहिरें खां वठी 5 दर्जो उहो कहिड़े स्कूल में तव्हां तालीम पढ़ी? मेन रोड ते प्राइमरी स्कूल हो। मेन रोड ते जंहिंमें चांदीराम हेड मास्टर हो, गंगूमल नायब मास्टर हो ऐं मास्टर चांदीराम हेड मास्टर ऐं गंगूमल मास्टर हो। तव्हां जेका वरी फाइनल तव्हां कई? फाइनल उहा कहिड़े साल में कयो, यादि अथव? सही डेट ये याद रखियो न। अच्छा, यानी ये तव्हां विरहाङे खां अॻु पंहिंजी तालीम मुकमल करे चुका? फाइनल मुकमल कई, प्राइमरी मास्टर मिली। प्राइमरी मास्टर तव्हांखे मिली? उहा कहिड़े साल में मिली? 5 साल खां अॻु में मिली तव्हांखे? यानी उमिरि जब 11 साल न थी। अच्छा अॻु में तो यानी छा ई तालीम जी खोटी हिंदू जे लड़ पढ़ाइण जे करे मुस्लिम जॾहिं तव्हां पढ़ो था त उन वक़्तु प्राइमरी स्कूल में जेको शागिर्दनि जो तइदादु आहे उहो केतिरो हुयो? यानी तालीम जे तरफ़ केतिरो तइदादु? ख़ैरपुर नाथन शाह में नाथन शाह खां एॾो मेन रोड खां ओड़े पासे जेको आहे सिर्फ़ु हिंदू जा घर आहे। अच्छा, हिंदुनि जो केतिरो तइदादु हो? केतिरा घर हुया? तक़रीबन 400-500-600 घर हुआ। 500-600 घर हिंदुनि जा हुआ। जी बोर्ड आई हुई। जी उन बोर्ड में जेको आहे इहे घर न मिलिया। अच्छा, उन वक़्तु यानी मुस्लमाननि जो केतिरो तइदादु आहे साईं? ऐं मुस्लमान जो तइदादु हिन शहर में तमामु थोरो ऐं कारोबार मुस्लमान जो कोन हो। यानी जेको सॼो कारोबार हुयो उहो हिंदू सिंधियुनि जो हुयो। दर्जी वेंदा ॿाहिरि दुकान खां ॿाहिरि काई कपिड़े वारी जॻहियूं संदर रखे ऐं उन खां हजम विंगे वेंदा संदर रखे ॿाहिरि काई जाइ ते। अच्छा, जीअं ऐं दुकान पिस्तौल जा, लेसन जा वग़ैरह, कपिड़े जा वग़ैरह हाई क्लास जो शहर हो, तमामु हाई क्लास जो। जॾहिं बादशाही बोर्ड आई त इनखे बाक़ाइदे सां गिटियूं बंदि कयूं वयूं। इहो ई तव्हां खां सुवाल थो पुछे त जॾहिं 1942 जी बोर्ड जंहिंखे कारी बोर्ड चयो वेंदो आहे ऐं जबल ॾांहुं उहा बोर्ड आई त उन वक़्तु जॾहिं इहा बोर्ड आई त उहा केतिरे तइदाद में माना जो पाणी हुयो यानी केतिरो मुतासिर कयो शहर? इस शहर में 16 फुट पाणी हो। 16 फुट पाणी हुयो? हा, रोड मेन रोड ते। अच्छा, 16 फुट पाणी। अच्छा, वो दीवारनि फोड़ी करे गिटियूं उन जेके उनखे खटू ॾेई मिटी विझी ऐं हारी डाली पंहिंजा घुराए महिनत करे उन्हनि खे मानी खाली जॻहि हूंदी। ऐं उन खां अलावा नाथन शाह खां परियूं मंगल हाल रहंदा हुआ ऐं ॿिया कुझु मीटर माछी वग़ैरह एॾे ॿाहिरि इलाइक़नि में, पर हिते घर कोन आई हल्का घर। ऐं हिन में अंदरि को बि मुस्लिम घर कोन हो। अच्छा, टोटल ईअं 500-600 सिंधी हिंदुनि जा घर हुआ। 500 त पोइ त तव्हांजी जेका पंहिंजी दरबार मंदर वग़ैरह उहो मंदर तक़रीबन 5-6 मंदर सुठा मंदर 6 मंदर हुया। साईं 1942 वारी बोर्ड भला केतिरा ॾींहं उनजो पाणी बरक़रार बीठो? 3 महीना ताईं हली। हलो, 3 महीना पाणी सुको थियो आस्ते आस्ते, पर मतलब बि एतिरो तइदाद पाणी 3 महीने में त ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं हूंदियूं उन टाइम में? 3 महीने में ख़तमु थी वियो पाणी। ख़तमु थी वियो उन में भला उन टाइम में बोर्ड जे करे लॾ पलाण थी? लॾ पलाण कुझु थी घटि थी।
शहरी माण्हू न विया हा छो त इस्लाम कयो हुन सब्जियूं वग़ैरह हिते ई घुराईंदा ॿेड़ियुनि जे रस्ते सां सही जॾहिं तव्हां पंहिंजी तालीम प्राइमरी पढ़ो था पिया त उन वक़्तु शागिर्दनि में यानी तइदाद जेको छोकिरनि जो बि हुयो त छोकिरियूं बि छा तालीम प्राइमरियूं छोकिरनि जो बि पढ़ाई ॾियां रुजू हुयो हिंदू सिंध में छोकिरियुनि जो पढ़ाई स्कूल हुआ हा छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु ई पढ़ंदा गॾु पढ़ंदा हुया त छोकिरनि जो तइदाद केतिरो हूंदो हो भला पढ़ाई में घटि पढ़ाई में हो उहो घटि हूंदो यानी सिंधी जेके पंहिंजा हिंदू भाइर आहिनि उन्हनि जो पंहिंजो इहो हूंदो त छोकिरियुनि खे बि तालीम ॾियूं छोकिरियुनि जो हिते हिकिड़ो स्कूल हूंदो हो प्राइवेट उन में छोकिरियूं घणियूं पढ़ंदियूं उन में तक़रीबन 50-60-70 छोकिरियूं हुयूं ख़ासि छोकिरियूं अच्छा हाणे विरहाङे जी थिए थो पंहिंजो 47 में ऐं 48 में थिए थी पंहिंजी लॾ पढ़ाइण हाणे इन खां अॻु तव्हां जेको वाक़ियो ॿुधायो था त महात्मा गांधी जन हिते पहुता आहिनि उहे कहिड़े सिलसिले में हिते पहुता आहिनि यानी चूंड हुई जो इलेक्शन हुई उन जी मुहिम में आया आहिनि न साईं महात्मा गांधी हा उहे आया सन में 44 या 45 में आया हूंदा 44 में इलेक्शन हुई उन जी मुहिम ते आया हूंदा उहे आया हूंदा कांग्रेस जी मुहिम ते त अच्छा त उन वक़्तु यानी कांग्रेस जो यानी केतिरो तइदाद हुयो माण्हुनि जो उन पार्टी में तक़रीबन रुपए कांग्रेस थी वई कांग्रेस जी यानी गिरफ़्तारी शुरू थी वई गिरफ़्तारी हाणे वञी जेल भरियो तारीख़ गाॾी जेल में वञनि खाराए केरु पर रिजूमल सेठ जेको हो न उहो लोकल कोर्ट जो मेंबर हो रिजूमल उन 2 लख खां मथे ज़मीन हुई रिजूमल किथां खेतपुर जो सॼी सिंध में पहिरियों नंबर ज़मीनदारी में रिजूमल ज़मीन किथे किथे हुयसि ऐं उन वटि 2 गाॾियूं जेके 4 घोड़ा अच्छा ऐं चांदी जा सिंज ठहियल निकिरंदो न तौर ते त मुंशी पोइ वेठा हूंदा चवंदो हे ज़मीन वाहजी आहे चवंदो हीअ तव्हांजी आहे उनजी सखावत ते थी पोइ ग़रीबी जो साईं अन कोन्हे अब जेतिरो खणी सघी खणी वञे त इलेक्शन में जॾहिं महात्मा गांधी हिते आया आहिनि उनखे तव्हां कीअं ॾिठो कहिड़े नज़र सां ॾिठो किथे किथे ॾिठो आया त गाॾी मां जीअं लथा न जीअं लथा त उनजो इस्तेमालु कयो वियो ऐं गुलाब जा गुल बरखा कया हुआ उन खां पोइ इस्तेमालु में अॻुवाणो असांजो सेठ रिजूमल हो अच्छा रिजूमल उन खां पोइ ॿियो बोरज़मल हो पोइ मीर मोहनलाल थियो मुस्लमान थिया अच्छा ऐं ॿिया घणा गोंजराम जेको हो उहो सिटी जो सदर हो ऐं हू जनरल सेक्रेटरी हो जी 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 जॾहिं महात्मा गांधी जन हिते आया त उन्हनि पंहिंजो ख़िताबु कयो अथई उन्हनि पंहिंजो ख़िताबु कयो सिर्फ़ु इहे उन इस्तेमालु थियो ख़लक़ती बेहद उनजो असांखे सिर्फ़ु हीअ अंग्रेज़ खां निजात वठणी आहे वग़ैरह वग़ैरह इन ते ॻाल्हायूं थियूं ऐं उन खां पोइ वठी आहे ओताक ते ओताक आहे जेका साम्हूं वारे वॾी ओताक हुई हिते हमेशह तेगियूं लहंदियूं उते वठी आया उनखे बैठक थी हाणे हुननि चयो असांखे चतुर खपे त रिजूमल चेक हुनखे सही करे ॾिनो हुन चयो पैसा चेक तव्हांखे वणनि लिखो त हिकिड़े माण्हू चयो भला 3 लख लिखोसि त चई 3 लख लिखो हुन चयो त 3 लख ई लिखो हुन पैसा कोन लिखिया सही करे नी उहो चेक हुन संभाले रखियो ऐं खाधो पीतो बि सभु कुझु उन खां पोइ वापसि थी विया पर हुनजी वापसी में बि इस्तेमालु में पोयों ख़लक़त यानी रोड ताईं रोड कोन आहे मेन रोड न हो मिटी ऐं खॾ ई परी भलो जेको हींअर शाहबाज़ कॉलोनी आहे हिते ज़मीन हुई इहा सॼी ज़मीन हुई उन वक़्तु जॾहिं इलेक्शन मुहिम में आया आहिनि त हितां जो असांजो यानी इन पंहिंजी सीट ते इलेक्शन में केरु नुमाइंदो बीठो आहे उमेदवारु केरु हुयो उहे 2 ॼणा हुआ रिजूमल पाण हिते उमेदवार हो उहो उमेदवार हो अच्छा उन टाइम में भला मेहड़ में के उमेदवार केरु हुयो मेहड़ तालुके ते या ख़बर अथव
जेको ई आहे जतो ई आहे अब्दुल हमीद हुनजो वालिद अब्दुल मजीद ॿियर कर उहो बीठो चढ़ियो पोइ ऐं हमीद बख़्श बि चढ़ियो अच्छा उन वक़्तु हमीद बख़्श जो बि एमपी ते जेको ई ग्रुप में हो जतो जो ग्रुप उहे मुस्लिम लीग न हुया कांग्रेस न हुया कांग्रेस जे दौर जी ॻाल्हि कांग्रेस अच्छा अच्छा हाणे अचूं था पाण विरहाङे ते जॾहिं 47 जो विरहाङो थिए थो त पहिरियां त लॾ पलाण जी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई विरहाङो थियो ऐं इंतिज़ाम जेको आहे मुल्कनि जा शुरू थी विया हिक ॿिए जा त 48 में अचानक फ़साद शुरू थी विया शुरू थिया ऐं लॾ पलाण जेका 48 में इन जो थोरो असांखे ॿुधायो त इहा उन वक़्तु लॾ पलाण वारो अलमियो उहो कीअं हुयो हाणे इहो छा थियो काइदे आज़म चुटिजी आयो हा हिकु ॾींहुं पहिरीं इंडिया जो चूंड थी वई हा काइदे आज़म ऐलान कयो कुझु ॾींहंनि ताईं त जेको आहे पाकिस्तान मां हिकु जेके इंडिया वञनि हा ऐं उतो महाजर हेॾे अचनि कंदासीं किन माण्हुनि एतिराज़ कया हा इन में केतिरा लीडर हा एतिराज़ कया जी, जी। त इहे महाजर न अचनि जी 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 ऐं हिकु न वञनि अच्छा पर माण्हुनि में हवसी हा त हिंदू वेंदा ज़मीन असांखे मिलंदी हा। थींदासूं इन लेवल ते जेको आहे इहा थी वई जी 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 हिंदू लड़पड़ा थी उन्हनि इहो सोचियो त असां वञूं था वरी अॻिते ॾींहंनि में या वरी मोटी ईंदासीं मोटी ईंदासीं त ॿुधायो छा पोइ हुनजी पॉलिसीअ जो सोन रखी विया जुमल जो उहो सोन जो माल जो हा उते वाशिंगटन वेठो हूंदो उन बाड़ी में असां परे वेठासीं परे गिटी में अच्छा पर पंजाबी जो आया 400-500 घर न जा आया हिनजे घर ते कब्ज़ा कयूं जायूं ठाहिण शुरू कयूं नलका पटण शुरू कयूं नलका विकिणो पिया थियनि 15-20 रुपए में नलको ऐं हर घर में कोई पाणी उन वक़्तु खूह खूहियूं हूंदियूं पाणीअ जूं नंढी डिज़ाइन सां पाणी भरींदा ऐं मथो जी जी गोल उन्ही ते लोड़ी ते छिकींदा असांजे घर में उनजो चाचो परसराम हो हिकु पासे असांजो घर ॿई घर हुआसीं घर जुदा 2 कमरा था उनजो घर 2 कमरा असांजे घर आहे तव्हां हिकिड़ा ठहियल हुयूं उन ते वरी असांजा ॿेहर ऐं गुलाब वारा इहे अचे वेठा अच्छा त असां लॾो पटियासीं पंजाबीअ ते खटू त हिते जॾहिं लॾ पलाण जो शुरू थी त जेके 500-600 घर ॿुधायो था त 500-600 घरनि मां केतिरनि माण्हू हिंदुनि लॾ पलाण शुरू थी विया न निकिरणु शुरू थी विया बसि भॼ थी वई हा सामान कोन खणणु ॾियनि ऐं उन्हनि खां फुल टुक शुरू थी वई अच्छा कुझु माण्हुनि खां फुल टुक कई हा हिकिड़े माण्हू त कोन भरे छॾियो त पोइ उन वक़्तु त तव्हां ते प्रेशर हूंदो त मां तव्हां बि हलो तव्हां बि निकिरो तव्हां बि हलो तव्हां कीअं फ़ैसिलो कयो रहण जो पोइ डीसी जेको हो न हा उन तव्हां लाइ निकिरो बाबा टाउन जो चेयरमैन हो कहिड़ो चेयरमैन टाउन जो उहो कहिड़ो तव्हांजो तव्हांजो वाल चेयरमैन हुयो अच्छा त उहो चेयरमैन हो उन वक़्तु में टाउन कमेटी हुई हा अच्छा पुराणी टाउन कमेटी अथई अच्छा म्यूनसिपालिटी नहीं हा न टाउन कमेटी उन में चेयरमैन हो अहमद शाह जेको वाइस चेयरमैन हो वो जुमा खान के पोइ चेयरमैन उन खां पोइ त लॻातार जुमा खान छा घणो रहियो आहे उहो चेयरमैन ऐं उन खां पोइ शाह जा तरक़ियात कम थिया अच्छा अच्छा जुमा खान पोइ तव्हांजो जेको पीउ हुयो चेयरमैन जो हुयो त हुन टाइम डीसीए तव्हांखे मना कई त तव्हां हिते हुजो पुलिस जो घाट बि नहीं पर पुलिस जे घाट हूंदे बि पंजाबी अचनि न लाला कंदा लफ़ा खणी ईंदा घर में किरी पवनि अच्छा मुहाजिरनि जो केतिरो तादाद पोइ भला शहर में पातो मुहाजिरनि जो महाजर कोन आहे पंजाबी आहे को पंजाब जा आया पंजाब खां आया ये पंजाब जा ऐं पोइ असांजो ॿुधो पियो त भाई यूपीअ खां था अचनि यूपीअ जा आहिनि सीपी जा माण्हू को कोन अच्छा पंजाब जो 800 इंडिया में पाकिस्तान में इंडिया वारे हिसे मां हेॾे आया हिते किले में हिनखे चोला
जॾहिं ज़मीन मिली हले खे क्लेम में, एतिरो ॿार हो न हा। उन खे बतऊं हा। अॼु वरी थोरो घणो सिधी ॾींदा हा। मिड़ी हा पछाड़ी अलाह जी रहमत वरी असां कोपरस्ती में थी वियासीं अच्छा अच्छा हिन जे ज़ियादत खां हाँ पोइ जथो निकितो जंहिंमें असां 22 ॼणा जेल में बि हुआसीं अच्छा या यानी इन खां 48 खां पोइ इहो देरि सां थी देर वञे सां हा उते तुर्त न हा। देरि सां हुननि जमक कई न जी, तमामु जी। वॾी जमक अच्छा। ॿार में वञनि दफ़ा खणी वञनि सिंधी माण्हू वटि त हथियार कोन हो हा। पोइ ॾिजनि खयूं अचनि तव्हांजी शादी कहिड़े साल में थी असांजी शादी पाकिस्तान थियो त ओॾीमहिल थी पाकिस्तान ठहण वक़्तु तव्हांजी शादी थी आहे त पाकिस्तान थियो अञा थियो हा त शादी थी वई अच्छा हिकिड़ी शादी थी शादी तव्हां किथां कई तव्हांजी ज़ाल किथां जी इन मां शिकारपुर मां शादी थी तव्हां शिकारपुर में शादी कई उतां थी अच्छा वरी उहा पुट हली उन मां 2-3 छोकिरा ॼावा छोकिरा जा हुआ पोइ उनखे प्लेन प्रेशर गुज़ारे वई उहा गुज़ारे वई वरी पोइ भाउ मुंहिंजे जीअं मुंहिंजी ग़लती ॿियो नंढो भाउ अच्छा उहा वरी सखर मौत थी उहा सखर में कयो अर्जन आहे, उहो इंडिया हले